फे फिजरी वेले वक्त सवेले नित आ करन मजदूरी हू कावा हिला हिक से गला त्रीजी रली चंदूरी हू मारन चीखा ते करन मुशक्कत पट पट सटिन अंगूरी हू सारी उम्र पटेंदिया गुजरी बाहू कदी न पई आ पूरी हू। तर्जुमो ज़ाहिद ऐं ख़ाम तालिब हमेशा सुबुह जो सवेर अची मज़दूरी ज़ाहिरी इबादत कनि था। ये दुनिया जा तालिब कांव गिझूं गॾिजी हिक जहिड़ियूं ॻाल्हियूं कनि था ऐं टियों चंडूरी तालिब नाक़स बि इन्हनि सां अची शामिल थियो आहे। इहे हक़ीक़त ऐं मारिफत खां ख़ाली ज़ाहिद इन्हनि टिनी पखियुनि जे मिसल आहिनि जेकी चीखूं ऐं दाहूं करे महिनत सां फसल खे सले अंगूर मां खोटे बर्बाद करे छॾींदा। ऐ बाहू इन्ही बि मारिफत ज़ाहिदनि जी समूरी हयाती ईअं पटींदे गुज़री वई लेकिन कॾहिं बि इन्हनि जो पूराओ न थियो ऐं खेनि मारिफत हासिल थी न सघी।